अस्सलाम वालेकुम संगत। उम्मीद आहे सब खैरियत सां हूंदो, खुश हूंदो। मां आहियां जो पंहिंजो सजाद मखणी। जीअं त असां हिकिड़े वीचारे लाचार ऐं माज़ूर माण्हू वटि वेठा आहियूं, कुझु हुन सां सवाल जवाब कंदासीं ऐं हुन खां पुछंदासीं तव्हां इन माज़ूर छो थी आयो। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। साईं हे तव्हांजो छा थी? हे साईं असांजे पाड़े जो आहे माशाअल्लाह, जेको आहे पहिरियों सफ़ा सेहतमंद हुयो। जी जी। हा, मतारो जवान हुयो, रत मुंहुं मां टिमंदी हुअसि, एॾो माना ज़बरदस्त बहादुर जवान हुयो साईं। पोइ इहो मुंहिंजो बि ॾिठल हुयो, हेॾो माना संगत हे माना हेॾो थुल्हो थियल हुयो, थुल्हो मोटो। तो हाणे ईअं थी वियो आहे, इहो छाजे करे थियो आहे? इहो साईं चांहि जेको आहे कॾहिं ज़िंदगी में पंहिंजे पैसनि जी न पीतई। पंहिंजे पैसे जी न पीतई? पंहिंजे पैसनि जी न पीतई। हे ॿियनि को चांहि पींदो, उहो माना जेको आहे हराम पी पी माना ईअं थी वियो आहे। अच्छा, हे अटे जो चवणु आहे त हीअ हमरा ॿियनि जे पैसनि जी चांहि पीअंदो, माना हराम पी पी सुकी वियो आहे। सुकी वियो आहे। मां बि जेको आहे न हिकिड़ो मैसेज ॾियणु थो चाहियां, यार ॿिया बि दोस्त असांजा पंहिंजे पैसनि जी चांहि पीओ। उहो हेॾे हा, पंहिंजे पैसनि जी चांहि पीओ, ॿियनि जी चांहि न पीओ। जे पींदव इहा हालत थींदी, ॿिए जे पैसे जी चांहि न पीओ। जी बिल्कुलु आहे। हिनखे का बीमारी लॻी या का दवा या बीमारी इनखे कोन हुई, भुल में चंडे पोलियो वारी दवा पीती, उनको पोइ सोकड़ो थी वियो अथसि। पोलियो पीअण सां त हमरा ईअं थुल्हा थींदा आहिनि, माना सोकड़ो थी वियो अथसि। उन पोलियो जी दवा भुल में पीतई। हिकिड़ी खंघि वग़ैरह थिएसि, उन जो जेकर खंघि जी दवा आहे, टोके जो पीतई, पोलियो जी दवा, इहो सोकड़ो थी वियो अथसि। असल में हे भला न ॻाल्हाईंदो आहे छा? गुंगू आहे? न ॻाल्हाईंदो आहे। हा, इहो मानियूं घणियूं खाईंदो आहे वेले ते? मानियूं तक़रीबन 10-15 खाईंदो आहे। अब्बा जी हेॾी महांगाई जो दौर आहे, थोरा तूं 10-15 अकेलो मानी थो खाए? इहो ॾींदो केरु थी मानी? पिनी खाईंदो आहे या वरी? हे साईं ख़बर अथई, इहा बि हिकिड़ी दास्तान आहे। हे तालिब वॾा हूंदा आहिनि जेका मदरसे जा, हा हा, उन्हनि खे 10-5 रुपया ख़र्ची ॾेई उन्हनि जी मानी हड़प करे थो। ऐं वॾो ज़ुल्म आहे, तॾहिं माना नथो उभरे। हे तॾहिं नथो उभरे। जी चालाकी ॾिसो, चांहि ॿिए को पीए थो, 5 ॾहें में तालबन वारी मानी खाए थो, वरी कुदरती पोलियो वारी दवा पीतई, इहा हालत थी वई अथसि। संगति ॾिसो था, हीअ तव्हांजे साम्हूं मंज़र आहे, मिसाल आहे तव्हांजे साम्हूं त ॿिए जे पैसे जी चांहि न पीओ। जे पीअंदो इहो हाल थी वेंदो आहे। ऐं वीचारे तालिब जेके मस्जिद जे लाइ मानी वठंदा आहिनि घर घर मां, उन्हनि खे 5-10 रुपया ॾेई उन्हनि खां मानी वठी खाई ईंदो आहे। 10-15 मानियूं वेले ते खाए। हे हमरा काॾे महिमान थी वञे, हिकु वेले ते बि घरों पादराणी कढंदि उहे अॻियां। हा साईं, ॿियो हिनजी हिकिड़ी इहा नवीं दास्तान आहे, वाचपट। हा, मथियों ॾंद जेको भॻो अथसि न साईं, हा, हे मथो ॾिसो, हे ॾंद भॻल अथसि। अच्छा, हे माना ईअं सम्झो 1-2-3 ॾंद भॻल अथसि। इहा मिड़ेई असां चंदो करे, पाड़े वारनि चंदो करे इहे ॾंद चंड जा विझायासीं। इहे ख़बर अथव कीअं भॻल? कीअं भॻल? इहो साईं चांहि होटल ते जीअं पीए पियो, हा, जंहिं पीआयासीं उहो उथी वियुसि। जीअं उहो उथी वियुसि त ज़ाहिर होटल वारा थींदी घुरंदा, जेको आहे बिल ॾे। हिन चयो असांखे उन चयो न बा बिल कढ न थिए, इहो रांदो उन चांहि माना चइबो मथां मुंहिंजो रिकार्ड टुटे, पैसा वठी वञे, ठोके पाण खे पथर पियो ॾंदनि में ठोके, ॾंदनि में ठोके। उन होटल वारा परेशान थिए, भाॼी माना रिकार्ड जे करे। हे भला हिन पाकिस्तान मुल्क जो आहे या ॿाहिरि मुल्क खां बिल्टी करे हेॾे मोकिलियो अथव? हे साईं चीन खां बिल्टी करे मोकिलियो अथनि, चीन। न तव्हां भुलिया, साईं तव्हां भुलिया। अच्छा, पाण ॿुधायो। मां लंडन जो हुयुमि। लंडन जो? वरी चङी तरह ॿुधाए। लंडन जो? ही लंडन जो आहे। तव्हां लंडन में रही तव्हां हुते ॿोली न सिखियो छा? उहो कुतो जेको वात में चक विझी खणी आयो मूंखे। अच्छा, उहो कुतो माना नंढड़े लाइ तक़रीबन 9-10 महीननि जो हूंदे, 9-10 महीननि जो हुयो। संगति हिनखे कुते जेको आहे चक विझी उन अची हिते पाकिस्तान में हिनखे मोकिलियो आहे। सो अहिड़ो माण्हू असांजे मुल्क में हूंदो त असां कुते खे पिटूं था, ॿिया मुल्क विया, पाड़ा विया, असांजे पाड़े में सचियूं कुते मिले त मां उन कुते को पुछां न, चंडो असांजे पाड़े में छो त उहो कुतो ॻोल्हे जो मां हुनखे मारियां। अहिड़ो हमरा असांजे मुल्क में अॻे महांगाई थोरी आहे, 10 वेले ते मानी थो खाए, ऐं हुन कुते असां ज़ुल्म कयो, हिनखे चक में हिते उछलाए, कंहिं वञी कंहिं ॿिए मुल्क में उछलाए था। वॾो ज़ुल्म आहे असां सां।
ऐं हाणे वठण वारे संगत को इजाज़त ऐं तव्हां पैगाम ॾियणु चाहींदो संगत खे साईं तव्हां वरी महिरबानी तव्हांजी संगत जी वरी महिरबानी तव्हांखे लख थो अदा वरी विदे पंध करण खां पहिरियों इहो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त बराए महिरबानी ॿिए जे पैसनि जी चांहि न पीओ जेकॾहिं तव्हां ॿिए जे पैसनि जी चांहि पीअंदव इहा हालत तव्हां सां थी वेंदी छुकी सड़ी वेंदव ऐं हे हमरा 10 मानियूं वेले ते खाए थो हीअ हमरा ॾिसी छॾियो मता तव्हांजे कॾहिं महिमान थी अचे या मता कंहिं तव्हां दोस्तनि जे महिमान थी अचे त हिनखे जाथे ॾिसो चंबाणी हिनखे भॼाइजो वॾी महिरबानी वीडियो वणियो हुजे त लाइक कयो ऐं कमेंट्स कयो घंटी वारे बटन खे ज़रूरु दॿायो ऐं सब्सक्राइब कयो आख़िरी में हिन जा ॾंद ॾिसी जेको आहे ॾिसो ज़ुल्म ॿियो छा आहे आख़िरी में ॾंद ॾिसो साईं ॾिसो था